साईं काफ़ी अरसो एक कलाम गायो वो जॾहिं महिल कलाम वायरल थियो त उन जूं मानाऊं जेके आहिनि उबतड़ मानाऊं कढी जेको मज़हबी ॾंडो आहे उहो मूंखे तमामु सख़्तु कावड़ियो ऐं काफ़ी फतवाऊं कढियऊं पर हक़ीक़त इहा आहे त उन कलाम में का बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे ऐं हक़ीक़त बयानु थियल आहे। उन लाइ ख़ासि फरमाइश कई आहे असांजे नौजवान आहे साईं रांझन लाशारी साहब ऐं संस दोस्त इरशाद थियो वो अहड़े ज़ुल्म उदाह के असी नथा मञूं असी नथा मञूं अहड़े ज़ुल्म उदाह के असी नथा मञूं असी नथा मञूं हाँ अहड़े ज़ुल्म उदाह के असी नथा मञूं असी नथा मञूं हाँ कूड़े मसला करा के असी नथा मञूं खुदा जी ज़ात अवल बि आहे आख़िर बि आहे ज़ाहिर बि आहे बातिन बि आहे। माण्हू चवंदा मुंहिंजी फ़क़ीर खुदा खे नथो मञे ऐं मञणु इहो ई आहे। इरशाद थियो अवल उहो आख़िर उहो बातिन उहो ज़ाहिर उहो अवल उहो आख़िर उहो बातिन उहो ज़ाहिर उहो बाक़ी ॿिए खे असी नथा मञूं असी नथा मञूं बाक़ी बेसा खे असी नथा मञूं असी नथा मञूं अहिड़े ज़ुल्म उदाह खे असी नथा मञूं असी नथा मञूं। सच जी ॻाल्हि खां जेको नटाईंदो रहे वो हक़ सच जी ॻाल्हि खां जेको नटाईंदो रहे वो हक़ सच जी ॻाल्हि खां जेको नटाईंदो रहे उन पीर कूड़े शाह खे असी नथा मञूं असी नथा मञूं उन पीर कूड़े शाह खे असी नथा मञूं असी नथा मञूं हाँ अहिड़े ज़ुल्म उदाह खे असी नथा मञूं असी नथा मञूं। इशरत ऐश में थामरन मज़लूम बुखा वो पाण इशरत ऐश में थामरन मज़लूम बुख हो पाण इशरत ऐश में थामरन मज़लूम बुख पाण इशरत ऐश में थामरन मज़लूम बुख उन बेहया बादशाह खे असी नथा मञूं असी नथा मञूं उन बेहया बादशाह खे असी नथा मञूं असी नथा मञूं अहिड़े ज़ुल्म उदाह खे असी नथा मञूं असी नथा मञूं।
बाक़ी ताज कलगी कुलाह खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। बाक़ी ताज कलगी कुलाह खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। अहिड़े ज़ुल्म खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। लीगलो चीकलो वो पैसे कारण पीपलो कदा लीगलो जिया चीकलो। काफ़ी नौजवान वेठा न चीकले जी कंहिंखे ख़बर न हूंदी, जेके वॾड़ा हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी त चीकलो हिकिड़ो हूंदो, विच में काठी खोड़ बि उनजे मथां पोइ उन ॿ छोकिरा उनखे फिरंदा हुआ उन लठ ते, यानी चौतर फिरंदो रहंदो त फ़क़ीर ॾिसी चए थो पैसे कारण पीपलो कदा लीगलो जिया चीकलो। वो पैसे कारण पीपलो कदा लीगलो जिया चीकलो। तुझी इन भञड्रा खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। ओ तुझी इन भञड्रा खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। ओ सिंध मुंहिंजी साह मुंहिंजो जिंद मुंहिंजी जानवा। ओ सिंध मुंहिंजी साह मुंहिंजो जिंद मुंहिंजी ओ जानवा। ओ सिंध मुंहिंजी साह मुंहिंजो ओ जिंद मुंहिंजी जानवा। बाक़ी ठॻीअ जेठा खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। बाक़ी ठॻीअ जेठा खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। अहिड़े ज़ुल्म खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। तड़का दीन जा हुनखे कुठई न खे कुठई। दैता तड़का दीन जा हुनखे कुठई हिन खे कुठई। दैता तड़का दीन जा हुनखे कुठई हिन खे कुठई। अहिड़े मक़तल गाह खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। अहिड़े मक़तल गाह खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। अहिड़े ज़ुल्म खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। फसादी वाइज़ा इंसान में भी छाबित हुई। ए फसादी वाइज़ा इंसान में भी छाबित हुई। हो ए फसादी वाइज़ा इंसान में भी छाबित हुई। तुझी तो सख़बा खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। तुझी तो सख़बा खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। अहिड़े ज़ुल्म खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं।
बप्पा जे के सफावे छोड़ ठो ओ माझी मुंह में पू बप्पा जे के सफावे छोड़ ठो ओ माझी मुंह में पू बप्पा जे के सफावे छोड़ ठो बाकी अण ॾिठे अल्लाह खे असी नथा मञो असी नथा मञो बाकी अण ॾिठे अल्लाह खे असी नथा मञो असी नथा मञो हाँ सरकार कुरान में अल्लाह से फरमायो वनहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद ए इंसान मां तोखे साह जे रगन खां वधीक वेझो आहियां पिटाई साईं फरमायो तो छो वञी वणकार तू हित न ॻोल्ही हो तखे लिको कीन लतीफ़ जे पारो चो बे पार थी सती बद संदरो फिर त पुन्हुअ सी पार त को नाए नेण निहार त तो में देरो दोस्त जो सचल साईं फरमायो त पाण पंहिंजो पाण ई सूरत मंझ सुञाण अलाह अलाह छो चमी तू पाण ई अलाह ॼाण तू ई ॿुधंदड़ तू ई ॾिसंदड़ शाहिद आ क़ुरान कोने शक गुमान सचल साईं हिकिड़ो जन अलाह खे ॾिठो आहे त पंहिंजे वजूद में ॾिठो आहे उहो भिटाई हुजे सचल हुजे कलंदर हुजे केर बि हुजे अलाह खे ॾिसणो आहे त पंहिंजे वजूद खे आईनो करे त उन में पंहिंजे महबूब खे पसंदो ख़ुदा ॿिए हंधि कोन्हे इंसान जे अंदर में अॼु मूं गवायूं ॾिनियूं त काफ़ी इन ते बहस हलियो इन कलाम ते काफ़ी बहस हलियो वॾा झेड़ा झटा थिया हिकिड़े हंधि बि कंहिं मौलवी साहब मूंखां पुछो त मुंहिंजी फ़क़ीर तो चयो आहे अण ॾिठे अलाह खे असीं नथा मञूं अलाह त कंहिं बि ॾिठो कोन्हे अलाह ॾिसण जी शइ आहे ई कोन अलाह कंहिं बि कोन ॾिठो आहे मूं उनखे चयो ईअं कोन्हे अलाह ॾिसण अलाह से कुरान में ख़ुदि फरमायो आहे क़द खसर लज़ीन क़ज़बू बिलिक़ा अलाह बेशक उहे इंसान खसारे में था जन मूंसां मिलण खे कूड़ सम्झो मां उनखे वेठोसि कंहिं कमरे में मां उनखे चयो उन में एसी हली पई मां उनखे चयो यार ही एसी छा ते पई हले चए फ़क़ीर साईं करंट ते पई हले पावर ते हले पई बिजली ते करंट आहे उन में मूं चयो पोइ करंट ॾिसण जी शइ आहे हेॾा सारा कारखाना था हलाए हेॾो सिस्टम हलाए थो भला करंट ॾिसण जी शइ वायर हिकिड़ी पई आहे लोह जी आहे ट्रामे जी आहे मां उनखे चयो मां तव्हां खां पुछां थो साईं हिन में करंट आहे या कोन्हे हुन में करंट ॾिसण में कोन ईंदो ॾिसण में त वायर पई ईंदी पर मां तव्हांखे पुछां थो त साईं हिन में पावर आहे करंट आहे जे तव्हां डायरेक्टली हथ विझंदो उन वायर में उन पावर में त तव्हां हज़रत मूसा वग़ैरह बेहोश थी किरी पवंदो पर हाणे तव्हांखे उन शइ खे ॾिसणो आहे जेका ॾिसण जी शइ आहे ई कोन को छो जो इन करंट पावर जो रंग रूप कोन्हे उनखे ॾिसणो आहे त पोइ तव्हां मार्फत जो सहारो वठंदो कुरान पाक में अल्लाह साईं फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीलता मूं अलाह खे ॻोल्हण जे लाइ वसीलो हथ कयो हाणे तव्हांखे उन शइ खे ॾिसणो आहे जंहिंजो रंग रूप कोन्हे ॾिसण जी शइ आहे ई कोन उनखे ॾिसणो आहे त पोइ मार्फत याने वसीले जो सहारो वठंदो या उन ते टेस्टर रखंदो चवंदो यार हिन में करंट आहे या त बल्ब उन ते रखंदो ॿरंदो चवंदो हिन में करंट आहे त जेसि ताईं मार्फत नथी वठिजे त ख़ुदा ॾिसण जी शइ आहे कोन पर जे मार्फत वठिजे थी त ख़ुदा ॾिसण में ईंदो मां उनखे चयो मां चयो साईं खीर में मखण आहे हुन चयो हा साईं फ़क़ीर साईं खीर में मखण आहे मुंहिंजो डायरेक्टली कढी ॾेखार भला हुन जो डायरेक्ट कोन निकिरंदो मां चयो कीअं निकिरंदो चए उन में सीबाण विझणी पवंदी दही ठाहिणी पवंदी पोइ उन में मंधाणी फेरबी त मखण निकिरी ईंदो मुंहिंजो ईअं तुंहिंजे अंदर में बि आहे तूं मूंखां सीबाण विझ मंधाणी फेर त तोखे ख़ुदा ॾिसण में ईंदो त ख़ुदा ॾिसण जी शइ आहे ईअं कोन्हे ऐं ॿिए हंधि मां बि उते वरी मूंखां पुछो फ़क़ीर साईं तव्हां चयो आहे त अण ॾिठे खे मां नथो मञां मां चयो हा मां चयो आहे पर मां इहो चयो आहे त मां ॾिठो आहे पहिरें बंद में मूं चयो मूं वेझड़ो हुनखे पंहिंजे महबूब खे ॾिठो आहे बाक़ी अण ॾिठल खे मां नथो मञां पोइ मां उनखां पुछियो मां चयो साईं तो दुबई ॾिठी आहे हुन चयो नौजवान चयो यार मां दुबई वियो न आहियां पर मुंहिंजो तोसां एतिराज़ बि कोन्हे तूं मञी त थो त दुबई आहे तो ॾिठी कोन्हे पर मां मुंहिंजो एतिराज़ तोसां कोन्हे जो मञी थो चए तो दुबई आहे
पर मां त ॾिसी आयो आहियां पोइ तुंहिंजो एतिराज़ मूंसां छो आहे मां त ॾिसी आयो आहियां दुबई तो ॾिठी कोन्हे त मां तोसां एतिराज़ कोन थो कयां पर मां त ॾिसी आयो आहियां पोइ मूंसां एतिराज़ छो थो करी सो मां उन पंहिंजे महबूब खे ॾिठो आहे इरशाद आख़िरी मिसरा में ओ माछी मुंह में बूब बाजे के सफा में छो ॾिठो ओ माझी मुंह में खूब बाजे के सफा में जो ॾिठो बाक़ी अण ॾिठे अल्लाह खे असीं नथा मञो असीं नथा मञो बाक़ी अण ॾिठे अल्लाह खे असीं नथा मञो असीं नथा मञो अहिड़े ज़ुल्म ख़ुदा खे असीं नथा मञो असीं नथा मञो हो कूड़े मसलक राह खे असीं नथा मञो 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 सभिनी दोस्तनि जो महिरबानी जलाल